अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुश आमदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे अचण खां पोइ दुनिया में तमामु वॾी तब्दीली आई आहे ऐं इहा तब्दीली ॾींहुं ब ॾींहुं वधंदी वञे थी ऐं चेंज थींदी थी रहे। त जीअं चैट जीपीटी आयो हुयो, असां तव्हांखे ॿुधायोसीं त उहो हिकु AI मॉडल हुयो जेको चैट बोट हुयो, जेको तव्हांजे सवालनि जा जवाब ॾिए पियो, जेको तव्हांजे कंहिं बि टेक्स्टेड प्रॉब्लम खे जेको तव्हां हुनखे लिखी करे ॾिए पियो, उन जा जवाब तव्हांखे ॾिए पियो। उन खां पोइ गूगल बार्ड आयो, उन जी रियल टाइम एक्सेस हुई। चैट जीपीटी में जेको हुयो 2022 ताईं जी डेटा हुई। उन खां पोइ गूगल बार्ड रियल टाइम तव्हांखे एक्सपर्टीज़ ॾिए पियो, ऑन दी टाइम डेटा ॾिए पियो। उन खां पोइ हाणे बार्ड वारनि छा कयो आहे, पंहिंजी टेक्नोलॉजी के चेंज करे जेमिनी नालो रखियो आहे ऐं जेमिनाई में जेको आहे मल्टी मॉडलिटी फंक्शनलिटी आहे। न सिर्फ़ु तव्हां टेक्स्ट सां, पर तव्हां जेको आहे सो पंहिंजे वॉइस सां, तव्हां वीडियोस सां, तव्हां इमेजिस सां तव्हां उन मां इंफॉर्मेशन हासिल करे सघो था। उनजो एक्सपीरियंस असां अॻिते हली कयूं था। फॉर सपोज़ तव्हांखे जेको आहे टेक्स्ट लिखण जी फुर्सत न आहे, तव्हां उनखां वॉइस प्रॉम्प्ट ॾेई तव्हां उनखां का बि इंफॉर्मेशन घुराए सघो था, कंहिं बि प्रॉब्लम जो आंसर घुराए सघो था, तव्हां उनखे इमेज ॾेई को बि इंफॉर्मेशन घुराए सघो था। ही जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त उन्हनि कल्ह ई पंहिंजो ही लॉन्च कयो आहे जेमिनाई जे नाले सां न्यू चैट बोट, जंहिंमें मल्टी मॉडलिटी फंक्शनलिटी आहे, जंहिंमें तव्हां टेक्स्ट, इमेजिस, ऑडियो, वीडियो एंड कोड करे सघो था। कंहिं बि मतिलबु कि हाणे जेको आहे तव्हांजा जेके कम आहिनि सफ़ा आसान थी विया। तव्हांजे जेके बि कॉर्पोरेट लेवल जा कम आहिनि, तव्हांजा जेके मेन काफ़ी अहिड़ा प्रॉब्लम आहिनि जेके तव्हांखे सम्झ में न पिया अचनि, त उहे तव्हां इन जेमिनाई जे ज़रिए हल करे सघो था। त हाणे हलूं था, ॾिसूं था थी वर्क कीअं कंदो आहे ऐं इन में कीअं असां इन खां मदद वठी सघूं था, कीअं असां इन खां इंफॉर्मेशन हासिल करे सघूं था। त उन जे लाइ सभिनी खां पहिरियां असां जेको असांजो बार्ड वारो चैट बोट हुयो उहो खोलींदासीं। हाणे हुनजो नालो चेंज थी जेमिनी थी चुको आहे। हे ॾिसो, जीअं ई मां जेमिनी AI ऐप लिखी त हाणे अची वई। ही ॾिसो हिते विथ नेम, हाणे तव्हांखे हाउ कैन आई एक्सप्लेन डिफिकल्ट, ही तव्हांखे ॿुधाईंदो त कहिड़ा कॉन्सेप्ट तव्हांजे लाइ उहो एक्सप्लेन करे। त हाणे ॾिसो, हिते पहिरियां जस्ट असां वटि टेक्स्ट जो ऑप्शन हूंदो हुयो, हाणे तव्हां वटि इमेज जो ऑप्शन बि अची चुको आहे, ही तव्हांजो वॉइस जो ऑप्शन बि अची चुको आहे। हिते मां जस्ट वॉइस ते क्लिक करे वॉइस जेको बि मां ॻाल्हाईंदमि मां इन खां जवाबु घुरंदमि त हीउ मूंखे ॾींदो। ऐं उन खां अलावा ही इमेज अपलोड करे मां इन खां जेको आहे कुझु न कुझु घुरी थो सघां त इन इमेज में जेका इंफॉर्मेशन आहे मूंखे उन जे बारे में ॿुधायो, इन इमेज में जेको को बि प्रॉब्लम आहे मूंखे उन जे बारे में ॿुधायो। त फर्स्ट एक्सपीरियंस असां टेक्स्ट जो ऑलरेडी असांजो थियल आहे चैट जीपीटी ते, बार्ड ते। त हाणे असां इन ते जेको आहे सो वॉइस ते हिनखे ॾियूं था, इन खां पुछूं था त असांखे जेको आहे पाकिस्तान जे 10 मशहूर फेमस जगहनि जे बारे में ॿुधाए। त ॾिसूं त हीअ असांजो वॉइस खणे थो या नथो खणे। सभिनी खां पहिरियां असां हिते क्लिक कयोसीं माइक्रोफोन ते। टेल मी अबाउट 10 फेमस प्लेसिस ऑफ पाकिस्तान। ही ॾिसो, मूं जस्ट हिनखे वॉइस ॾिनो त हिन असांखे ॿुधायो त फेमस प्लेसिस ऑफ पाकिस्तान। जस्ट हाणे असां हिन ते क्लिक कयोसीं, ही हिन असांखे ॿुधायो। ही ॾिसो अची वियूं तमामु ज़बरदस्त। हाणे मूंखे जे फॉर एग्ज़ाम्पल मूंखे प्लेसिस जे बारे में ख़बर, ईअं तव्हां को बि रियल लाइफ प्रॉब्लम, तव्हां पंहिंजे एजुकेशन रिलेटेड, तव्हां पंहिंजे कॉर्पोरेट लेवल जो प्रॉब्लम हिन खां सॉल्व कराए सघो था। ही ॾिसो केतिरियूं असांखे हिन प्लेसिस ॿुधाए छॾियूं जेके फेमस आहिनि पाकिस्तान में। हिन जो ॿियो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त गूगल ते जेका तव्हां इंफॉर्मेशन वठंदा आहियो उनखे तव्हांखे पाण रीड करिणो पवंदो आहे, ऐं अगरि तव्हांजो रीडिंग जो मूड न आहे त तव्हां हिनखे लिसन बि करे सघो था। जस्ट ही जेको आइकन तव्हां ॾिसो था लिसनिंग वारो, इन ते तव्हां क्लिक करे ऐं तव्हां लिसन करे सघो था। ही ॾिसो, असां जीअं इन ते क्लिक कंदासीं त ही तव्हांखे ॿुधाइणु शुरू थी वेंदो त हे जेका हेठि इंफॉर्मेशन आहे इहा छा जे बारे में आहे। Pakistan boasts a diverse landscape ranging from towering mountain ranges to sprawling deserts and vibrant cities. Here are 10 famous places you shouldn't miss. 1. ही ॾिसो, तव्हांखे अंदाज़ो थी चुको हूंदो केतिरी अमेज़िंग टेक्नोलॉजी आहे। तव्हांखे अगरि जेकॾहिं रीडिंग जो मूड न आहे त तव्हां लिसनिंग करे सघो था, तव्हां जेको आहे बाय टेक्स्ट जेको आहे इन खां घुरी सघो था, तव्हां बाय इमेज जेको आहे इन खां डेटा घुरी सघो था। हाणे असां हिकिड़ो एक्सपीरियंस इमेज ते था कयूं ऐं फर्दर पोइ तव्हां जेतिरो इनखे एक्सप्लोर कंदा तव्हांखे मज़ो ईंदो इन AI टेक्नोलॉजी जे बारे में। ऐं काफ़ी खां काफ़ी स्टूडेंट्स जेके आहिनि, कॉर्पोरेट लेवल जा माण्हू जेके आहिनि, उहे टेक्नोलॉजी जी तरफ़ अचनि त जीअं उन्हनि जो फ्यूचर में सर्वाइवल उन्हनि जी आसानी थिए। जिन्हनि खे टेक्नोलॉजी घणी ईंदी उन्हनि जे लाइ जॉब मार्केट में जेको आहे प्लेसिस भी होंदियूं। अदरवाइज़ जेको आहे जस्ट अॼुकल्ह जेको असां अगरि बुकनि ते ई रहिजी वेंदासीं त असां जेको आहे टेक्नोलॉजी खां घणो पोइ ते रहिजी वेंदासीं। असां जेको आहे
सही नमूने सां अॻिते निकिरी न सघंदासीं। त मां सभिनी जेके बि सिंध जा कैंडिडेट आहिनि, असांजा जेके बि स्टूडेंट्स आहिनि, त उन्हनि खे वरी वरी चवंदुमि त टेक्नोलॉजी जी तरफ़ अचो त जीअं उन्हनि खे घणे खां घणो फ़ाइदो हासिलु थिए। त हाणे असां हिकिड़ो इमेज जो एक्सपीरियंस करे था ॾिसूं। फॉर सपोज़ ही हिकिड़ी इमेज आहे, इहा असां खईंसीं ऐं हिनखे ओपन कयोसीं ऐं चयोसीं टेल मी अबाउट दिस पिक्चर। जीअं असां हिनखे लिखियोसीं टेल मी अबाउट, हाणे हीअ ॾिसो अगरि हिनखे का इन्फॉर्मेशन मिलंदी इन पिक्चर जे बारे में, तव्हांखे ॿुधाईंदो त पिक्चर छा जी आहे, किथां जी आहे। हींअर तव्हांखे हिकिड़ो सेरा नज़र थो अचे, हिन में ॿियो कुझु लिख न आहे, पर हीअ ॾिसो इन इमेज खे, इमेज जी इन्फॉर्मेशन खणी आयो। द इमेज यू सेंट अपीयर द शोज़ द सैंड ड्यून इन द थर डेज़र्ट इन सिंध। हाणे ॿुधाए थो हीअ जेका इमेज तव्हां ॾिनी आहे, इवन इन ते को बि हिकिड़ो सिंध जो लफ़्ज़ न आहे लिखियलु, को बि हिकिड़ो थर जो लफ़्ज़ न आहे लिखियलु, पर हिन खे डिटेक्ट करे खणी आयो आहे त इहा जेका तव्हां ॾिनी आहे इमेज इहा थर जी आहे। त माना केतिरी अमेज़िंग टेक्नोलॉजी आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ में अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त असांजो हीउ चैनल सब्सक्राइब कयो। असां हिते एजुकेशन रिलेटेड, स्कॉलरशिप्स रिलेटेड, न्यू टेक्नोलॉजीज़ सां रिलेटेड वीडियोज़ रखंदा आहियूं ऐं हीउ असांजो मल्टीपर्पज़ चैनल आहे जंहिंमें तव्हांखे एंटरटेनिंग वीडियोज़ बि मिलंदियूं, तव्हांखे एजुकेशनल वीडियोज़ बि मिलंदियूं। असांजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजूं ईंदड़ जेके बि नयूं वीडियोज़ हुजनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।